अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 नवंबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सुञाण धुरियनि 27वीं तरमीम खे सिंध समेत समूरनि सूबनि लाइ ख़तरनाक क़रार ॾेई छॾियो। मुख़ालिफ़ धुर जो बि तारीख़ जो ऐलान। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27वीं तरमीम ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। इंसानी हक़नि वारी कमीशन पारां बि 27वीं आइनी तरमीम ते ॻणती ज़ाहिर। सागड़ में अवामी वर्कर्स पार्टी जो वर्कर्स कन्वेंशन। 27वीं तरमीम खे इंसानी हक़नि लाइ ख़तरनाक क़रार ॾिनो वियो। बदियन में अवामी जमहूरी पार्टी जो मंशात ख़िलाफ़ सेमिनार। मीरपुर ख़ास में ज़ुल्म जी इंतिहा। 7 सालनि जी गुम थियल मासूम निगरी जो बेरहमाणो क़त्ल। बोरी में बंद लाश मिलियो, जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। बरख ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोए जी वरसी मल्हाई वई, भेटा पेश। बाड खे तालुक़े जो दर्जो ॾियारण लाइ रहवासी सरापा एहतिजाज बणियल। जसाफ जे शागिर्द मार जी रस्ता रोके केस दाख़िल थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। 27वीं आइनी तरमीम खे सिंधवासी पहिरें ॾींहं खां ई रद्द करे चुका आहिनि, जॾहिं त सिंध जे सुञाण धुरियुनि पारां 27वीं तरमीम खे इंतिहाई ख़तरनाक क़रार ॾिनो वियो आहे। इंसानी हक़नि वारी कमीशन HRCP पारां पिणु 27वीं आइनी तरमीम ते ॻणती ज़ाहिर कई वई आहे। इंसानी हक़नि वारी कमीशन HRCP पार्लियामेंट में 27वीं आइनी तरमीम पेश करण जे तरीक़े ते शदीद ॻणती ज़ाहिर कई आहे। कमीशन चयो आहे त हुकूमत जे हिन मामले में ग़ैरमामूली तकड़े सियासी मुख़ालिफ़ धुर, क़ानूनी माहिरनि ऐं शहरी समाज सां कंहिं बि मानाख़िज़ सलाह मशवरे जी खोट हिन तरमीमी बिल जे इरादनि ते संगीन सवाल उथारे थी। रिपोर्टनि मूजिबि तजवीज़ कयल तरमीम में अहिड़ियूं केतिरियूं ई तब्दीलियूं शामिल आहिनि जेके अदालती निज़ाम जी नए सिर तरतीब, कुझु अहम उहिदनि में इख़्तियारनि जी मरकज़ियत ऐं कुझु रियासी उहिदनि खे उमिरि भरियल इस्तिस्ना ॾियण सां लाॻापियल आहिनि, जिन ते आइनी माहिरनि, क़ानूनी बिरादरी, इंसानी हक़नि जे अलमबरदारनि ऐं जमहूरी क़दरनि ते यकीन रखंदड़ हल्कनि में शदीद परेशानी पैदा थी आहे। HRCP चयो आहे त इहा हिन नई तरमीम जी मौजूदा सूरत ऐं उनजे मुल्क जे सियासी ऐं समाजी ढांचे ते पवंदड़ असरनि जो जाइज़ो वठण लाइ जल्दी मुख़्तलिफ़ धुरियुनि सां हंगामी मुशावरत कोठाई वेंदी। नामियारे क़ानूनदान शुआब ओस्ते चयो आहे त 27वीं तरमीम सिंध समेत समूरनि सूबनि लाइ बर्बादी आहे। सिंध में वसीला ऐं ज़मीनूं आहिनि जिन ते पिणु कब्ज़नि जी कोशिश थी रही आहे। 27वीं तरमीम कंहिं बि सूरत में मुल्क लाइ फ़ाइदेमंद नाहे। साईं ॾिसो, 27वीं तरमीम जेका आहे उहा सिंध समेत मां चवंदुसि त सभिनी सूबनि जे लाइ बर्बादी आहे, पर सिंध जे लाइ त अञा वधीक, छाकाणि त सिंध में वसीला आहिनि, सिंध में ज़मीनूं आहिनि, सिंध में मुख़्तलिफ़ ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू था रहनि। ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जिन अहम नुक़्तनि ॾे इशारो कयो आहे। नंबर 1 त NFC जो मसइलो। हाणे NFC 18 अमेंडमेंट खां पोइ आइन में 7 एवार्ड खां पोइ आइन में हिकिड़ी पाबंदी आहे त तव्हां NFC जो जेको अवार्ड आहे उनखे घटाए नथा सघो, वधाए सघो था। हाणे उहा इहो जेको बंदिश आहे इहा ख़तमु करण था वञनि। ॿियो जेको अहम नुक़्तो आहे त हिकिड़ी वफ़ाक़ी अदालत था क़ाइमु कनि।
जिते हे पंहिंजी मर्ज़ीअ जा जज मुक़ररु कंदा ऐं जेके बि आइनी मामला आहिनि, जेके बि आइनी तकरारी मामला आहिनि, उहे सभु ओॾे वेंदा ऐं जीअं हिननि हिन आइनी बेंच खां पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला कराया, जिन में रिज़र्व सीट्स वारो जेको तव्हां ॾिठो त उहो सीटियूं मिली वियूं नवाज़ शरीफ़ जी पार्टीअ खे, ज़रदारी साहिब जी पार्टीअ खे ऐं मौलाना फज़ल रहमान खे। जेके सीटियूं हुयूं PTI जूं, अहम फ़ैसिलो हुयो, इंतिहाई जेको आहे सो हिकिड़ो कंट्रोवर्शियल फ़ैसिलो हुयो। उनजे करे हाणे हिननि खे 2/3 मेजॉरिटी बि मिली वई आहे। सिविलियन जो जेको मिलिट्री कोर्टुनि में ट्रायल हुयो, उहो फ़ैसिलो हिन आइनी बेंच खां करायो वियो ऐं उनखां पोइ जजनि जी न सिर्फ़ु ट्रांसफ़र, पर उन सां गॾोगॾु जजनि जी सीनियरिटी बि जेको आहे सो हाणे सदर मुक़ररु कंदो। उहा बि सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच चयो त इहो दुरुस्त आहे। बदनीयती जी बुनियाद ते इहो जेको इहा तरमीम आंदी थी वञे। मक़सदु इहो आहे त हिकिड़ी मार्शलाई दौर जेको आहे सो हुनखे वापसि आणिजे। जबर हुजे, ॾाढ हुजे, आम माण्हू जेको आहे सो उहो किथे बि न वञी सघे, कोर्टुनि खे बि बिल्कुलु ग़ैर मौसिर करे छॾिजे। जेको मैजिस्ट्रेट्स जेके आहिनि, जेको सरकारी मुलाज़िम हूंदो आहे, उनखे हे अदालती पावर्स था ॾियनि। तव्हांखे यादि हूंदो त कंहिं ज़माने में DC खे ऐं DC जेको आहे डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट हूंदो हुयो ऐं SDM हूंदा, सब डिविजनल मैजिस्ट्रेट्स हूंदा। माना त कामोरो जेको आहे सो हाणे तव्हांखे गिरफ़्तार बि कंदो ऐं तव्हांखे सज़ा। अवामी तहरीक चयो आहे त मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जमहूरियत जो राग आलापींदे 27 आइनी तरमीम वसीले जमहूरियत जो जनाज़ो कढी कफ़न दफ़न जो बंदोबस्तु करे छॾियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, मरकज़ी अॻवान हुसैन सुमरो, अमीर मंगी, डॉक्टर मदद अली लगारी ऐं सारंग राजा पीरवसण प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 27 तरमीम वसीले सदर, वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल खे ताहयात मरातो ॾियण जो मक़सदु मुल्क में क़ानूनी आइन खे रदी जी टोकरी में उछलाए शहनशाही निज़ाम लागू करणु बराबरि आहे। अॻवाननि वधीक चयो त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी हाइब्रिड मार्शला खे क़ानूनी शक्ल ॾेई छॾी आहे। ॿई हुक्मरान पार्टियूं इस्टेब्लिशमेंट जूं वफ़ादार ऐं सहूलियतकार आहिनि। ॿिन्ही इक़्तिदारी पार्टियुनि 25 करोड़ आवाम सां वेसाहगाती करे आवाम जी नुमाइंदगी करण जो हक़ वञाए छॾियो आहे। 27 आइनी तरमीम वसीले सिंध जे मैदनी वसीलनि ते कब्ज़ो करे सिंध जे वजूद ते वार कयो वेंदो। अदालतनि जा इख़्तियार ख़तमु करे इंसाफ़ जो जनाज़ो कढियो वियो आहे। अॻवान चयो त 27 आइनी तरमीम जी हिमायत कंदड़ मुल्क जे बानी मोहम्मद अली जनाह जे बुनियादी उसूलनि ऐं 25 करोड़ आवाम सां गद्दारी करणु बराबरि आहे। पाकिस्तान जे ख़ालिक़ सूबे सिंध जे 5000 सालनि जी तारीख़ ऐं सिंधी क़ौम जो नालो निशान ख़तमु करे धरती धड़नि खे पंहिंजे ई वतन में बेवतन करण जी मुजरमाणी मनसूबाबंदी कई पई वञे। अॻवान चयो त 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ु 16 नवंबर ते सिंधियाणी तहरीक तरफ़ां हैदराबाद में अज़ीमुल शान पुरअमन एहतिजाजी मार्च कयो वेंदो। अवामी तहरीक तालके वारह जो इजलास तालके सदर अब्दुल नबी बिरोही जी सदारत में थियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर ख़ुसूसी तौरु शिरकत कई। तनज़ीमी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं 16 नवंबर ते सिंधियाणी तहरीक जे हैदराबाद में थींदड़ एहतिजाज में शिरकत लाइ रिथाबंदी कई वई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे एडवोकेट साजिद मैसर, कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, अब्दुल नबी बिरोही, नूरोज़ चांडियो, ख़ान चांडियो, अलीगुल चांडियो ऐं ॿिनि चयो त वफ़ाक़ तोड़े सूबाई सरकार सिंध जा वसीला ज़मीनूं, पाणी ऐं नाणो लूटण बाद 27 तरमीम ज़रिए सिंध ते 1 यूनिट महणु चाहे थी, जंहिंजी मज़मत कंदे तहरीक जो ऐलान करियूं था। 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ु सिंधियाणी तहरीक ऐं अवामी तहरीक तरफ़ां ऐलानियल सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मार्च जे हवाले सां अवामी तहरीक कराची डिवीज़न जी तयारी कमेटी जो इजलास डिवीज़नल सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल्लाह बपड़ जी सदारत में थियो, जंहिंमें अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी ख़ुसूसी तौरु शिरकत कई। इजलास में 16 नवंबर ते हैदराबाद में सिंधियाणी तहरीक तरफ़ां ऐलानियल रैली जे हवाले सां कराची मां भरपूर शिरकत जी रिथाबंदी पिणु कई वई। मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी ऐं ॿिनि अॻवान जो चवणु हो त 27 आइनी तरमीम वसीले सुप्रीम कोर्ट खे रबड़ जी स्टैम्प बणायो वियो आहे।
वफ़ाक़ी आइनी कोर्ट बणाए सुप्रीम कोर्ट जे इख़्तियारनि ते राताओ खंयो पियो वञे। आइनी बेंच हेल ताईं हुकूमत जी मुखालफ़त में हिकु बि फ़ैसिलो नाहे ॾिनो। अदलिया खे क़ैद करे पाकिस्तान में अवाम जा बुनियादी आइनी जमहूरी हक़ मुअतल कया विया आहिनि। 27वीं आइनी तरमीम क़ाइद अज़म जे पाकिस्तान जो क़त्ल आहे। 27वीं आइनी तरमीम बदतरीन जमहूरियत जो चहिरो वाइखो करे छॾियो आहे। 27वीं आइनी तरमीम नंगी डिक्टेटरशिप खे आइनी शक्ल ॾिनी आहे। हुन चयो त 27वीं आइनी तरमीम वसीले हुक्मरान खे एहतसाब खां बालातर करे बादशाही निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी हैदराबाद जी गॾिजाणी मसरूर शाह जी अॻुवाणी में थी। सिंध यूनाइटेड पार्टी ऑफिस में थियल गॾिजाणी में SUP जे सीनियर नायब सदर रोशन अली बुर्डे पिणु शिरकत कई। गॾिजाणी में 11 नवंबर यानी सुभाणे 27वीं तरमीम ख़िलाफ़ ऐलानियल मुज़ाहिरे जे इंतज़ामनि जो जाइज़ो पिणु वरितो वियो। 11 नवंबर ते मसरूर शाह नूर नबी राहुजो जे इंतज़ामनि हेठि 2 वॻे ओल्ड कैंपस खां रैली कढी हैदराबाद प्रेस क्लब आॾो भरपूर एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। अवामी वर्कर्स पार्टी सांगड़ जो वर्कर्स कन्वेंशन वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी सदर कामरेड अख्तर हुसैन, एडवोकेट मरकज़ी सीनियर नायब सदर जावेद अख्तर, एडवोकेट मोहम्मद जमील, मीर हसन सिरेवाल, कामरेड अली नवाज़, खान साहिब अब्दुल क़यूम लाडर ऐं ॿियनि चयो त असां 27वीं आइनी तरमीम खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। उन आइनी तरमीम में अवामी भलाई लाइ का बि शिक मौजूदु नाहे, सिर्फ़ु अशराफिया लाइ तरमीम कई पई वञे। 27वीं आइनी तरमीम में थोरा घणा जेके इंसानी हक़ हुआ मुल्क में उहे बि मुकमल तौर ते ख़तमु कया विया आहिनि। इहो दुनिया में किथे आहे त सदर ऐं वज़ीर अज़म को ग़लति कमु करे त उन ख़िलाफ़ का कार्रवाई न थींदी। मुल्क जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ ताहयात वर्दी में रहंदो। असां त इन में परेशान आहियूं त सुप्रीम कोर्ट वॾी आहे या आइनी कोर्ट। इहे सभु हरकतूं मुल्क जी आवाम जे ख़िलाफ़ आहिनि, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे। मुल्क में आवाम लाइ का बि सहूलियत न आहे। हुक्मरान मुल्क जो सरमायो लूटे ॿियनि मुल्कनि जूं बैंकूं भरे रहिया आहिनि। रियासत वटि मुल्क जे ग़रीब मिसकिन माण्हुनि हारी मज़दूरनि लाइ का बि पॉलिसी न आहे। मुल्क में हक़ीक़ी तब्दीली लाइ ज़रूरी आहे त इनक़लाब अचे। इनक़लाब जी हिन मुल्क खे इंतिहाई सख़्तु ज़रूरत आहे। इनक़लाब सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां न ईंदो, इनक़लाब लाइ हर तबिके जे माण्हुनि खे मैदान ते अचणो पवंदो। असांजी जदोजहद आहे त मुल्क जो ग़रीब मिसकिन माण्हू हारी मज़दूर ख़ुशहाल हुजे ऐं मुल्क जी हुक्मरानी करे। आलमी सतह ते तमामु घणियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि। हिन वक़्तु दुनिया में सरमाएदार हुक्मरानी ते क़ाबिज़ आहे। रूस अमेरिका जी या ॿियनि मुल्कनि ते हमला नथो कराए, नई मुदाख़लत करे थो। अमेरिका में ममदानी जी कामयाबी साबित कयो आहे त उते बि साॻी सरमाएदारी जा मसइला आहिनि। अॼु बि अमेरिका ऐं यूरोप असांखे मुआशी तौरु पंहिंजे पेरनि ते बीहण नथा ॾियनि। उन लाइ मुल्क जो हर तबिको, हारी मज़दूर, वापारी, शागिर्द सभु मैदान में अचनि, इनक़लाब जो नारो हणनि। अवामी वर्कर्स पार्टीअ जे मरकज़ी सदर कामरेड अख्तर हुसैन जो वधीक चवणु हो त कि भाई आइन में लिखा गया, आइन के अंदर जो है जो हमारे यहाँ बुनियादी हकूक हैं, उन बुनियादी हकूक के अंदर ये नहीं लिखा हुआ है कि हर शहरी को हर तमाम तर तालीम मिलेगी। अभी जो अमेंडमेंट पिछली 18वीं हुई थी उसमें सिर्फ मैट्रिक तक की तालीम की बात की गई थी, लेकिन वो मैट्रिक की तालीम भी आप ये देखें कि अभी साथी फिगर बता रहे थे कि भाई सिंध के अंदर ही कितने बच्चे लाखों हैं कि जो जिनको तालीम से महरूम है। पूरे मुल्क के अंदर देखें तो आप 80 लाख बच्चे जो है वो उसको जो तालीम जिसके जो स्कूल जा नहीं सकता, शक्ल नहीं देख सकता। जो स्कूल बने हुए हैं वो हमारे वडेरों की और जमींदारों की और उनकी उताक बने हुए हैं। गोश्त टीचर हैं, गोश्त स्कूल हैं। तो तालीम का ये हाल है। अब इलाज मुआवजे का ये है कि बुनियादी हक में ये नहीं है कि इलाज मुआवजा देना सरकार की जिम्मेदारी है। बुनियादी हक में ये नहीं है कि रहने की छत देना सरकार की जिम्मेदारी है। यह हर बंदे का फर्ज बनता है। तो जिंदगी के जो सबसे मेरे नजदीक जिंदगी का हक है तालीम का हक, क्योंकि तालीम के बगैर, रोजगार के बगैर, इलाज मुआवजे के बगैर, रहने की छत के बगैर
कोई जिंदगी नहीं। क्या कोई जिंदगी है? जिसके पास आप तालीम नहीं दे रहे हैं, उसको रहने की छत नहीं दे रहे हैं, रोजगार नहीं दे रहे हैं, इलाज मुआवजा नहीं दे रहे हैं, तो जिंदगी खत्म है इंसान की। तो ये जिंदगी का हक जो है वो हम लोग लड़ रहे हैं। हमारे जैसी पार्टियां, हमारी पार्टी जो है वो उस तबके की नुमाइंदगी करती है जो इंसानों के, इस मुल्क के अवाम के जिंदगी के हक के लिए जद्दोजहद कर रहा है। तो ये जो है वो सोसाइटी ये है, इसके अंदर जो है वो आम आदमी जो हमारा है उसको एजुकेट करना, उसके हक के लिए हमारा फर्ज बनता है। वो एक दफा इलेक्शन हो रहे थे, हम पंजाब में गए, तो एक हमारे जैसे किसी दोस्त को खड़ा कर दिया गया। उस बेचारे के पास जो है वो छोटी सुजुकी थी पुरानी जो है वो भी, तो वहां जो वो एक खेत मजदूर मजारा हारी था, तो वो देख के कहता है वह तो हे की इलेक्शन लड़ेगा, सलूकी लेके आ गया। इलेक्शन तो साढ़े चौधरी साहब का देखो कितनी बड़ी बड़ी गाड़ियां हैं, ठंडी हवाएं आती हैं, खिड़की खोलो उसकी गाड़ी की तो ठंडी हवाएं आती हैं। बाडह में 27वीं आइनी तरमीम सिंध में क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ जीए सिंध क़ौमी पार्टी पारां मरकज़ी वाइस चेयरमैन कामरेड मोहम्मद अली खुश्क की अगवाणी में टाउन हॉल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शहर के सियासी समाजी तनज़ीमुनि के अगवाणनि कामरेड असगर नूनारी, अब्दुल सत्तार मंगी, मुहकमुद्दीन जुनेजो, अली दोस्त शाल, मौला बुश फिलपोटो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते कामरेड मोहम्मद अली खुश्क ऐं ॿियनि अगवाणनि चयो त वफ़ाक़ हमेशा सिंध दुश्मन मनसूबा पेश करे सिंधी क़ौम ऐं सिंध जे वसीलनि खे नुक़सानु पहुचाइण जी नाकाम कोशिशि कई आहे। हुननि चयो त सिंधु दरिया ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंधियूं ज़मीनूं हड़प करण वारनि मनसूबनि जी नाकामी बाद हाणे वफ़ाक़ी हुकूमत बौखलाए जी 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध खे टुकरनि में तक़सीम करण जी साज़िश करे रही आहे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। सिंध जो हर गैरतमंद फ़र्द पंहिंजी धरती ऐं वसीलनि जी मालिकी करणु ॼाणे थो। असां पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई सघूं था, पर सिंध धरती खे तक़सीम थियणु न ॾींदासीं। अगवाणनि वधीक चयो त सिंध जे क़ौमी कारकुननि खे दहशतगर्द करार ॾेई खंभे गुम करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। गनी अमान चांडियो, सरमद मीराणी ऐं अली गुल शाल समेत क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंध दुश्मन 27वीं आइनी तरमीम मनसूबे खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। सिंध नेशनल पार्टी पारां 27वीं तरमीम ख़िलाफ़ कराची में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अगवाणी सिंध नेशनल पार्टी जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, न्याज़ बुलेदी, DM ख़ासि अली, शरीफ़ चांडियो, सरदार लगारी, फरमान बुलेदी, बिलावल शेख, रियाज़ बुलेदी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अगवाणनि चयो त असां कंहिं बि सूरत में 27वीं आइनी तरमीम खे क़बूल न कंदासीं। मीरपुर ख़ासि में ज़ुल्म जी इंतहा, मासूम न्याणी बेदर्दी सां क़तल, बोरी में बंद लाश हथ आयो। झलोरी वासी मस्जिद जे पेश इमाम ग़ुलाम हैदर कुंढाणी जी मासूम न्याणी 7 सालनि जी आमना स्कूल मां घर वापसि न आई। वारसनि पारां ॻोल्हा कई वई, पर संदसि को बि पतो पइजी न सघियो। मासूम ॿारड़ीअ जो लाश बोरी में बंदि करे उछलायो वियो, जॾहिं त लाश हथ अचण ते वालदेन खे बेहोशी जा दौरा पवण लॻा। वारस कातिलनि खे बद दुआऊं ॾींदा रहिया ऐं वालदेन जो चवणु हो त कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। ख़बर नाहे त छो मासूम न्याणी खे बेदर्दी सां क़तल करे संदसि लाश बोरी में बंदि करे उछलायो वियो आहे। अॻूणे MNA सैयद अली नवाज़ शाह जो चवणु हो त मासूम न्याणी सां ज़ुल्म थियो आहे। मीडिया दबाव विधो त कातिल ज़रूरु ज़ाहिर थींदा। उन मौक़े ते वारसनि ऐं अॻूणे MNA सैयद अली नवाज़ शाह जो चवणु हो त रिपोर्ट थींदो आहिनि उहे साॻी रिपोर्ट हिन ग़रीब जे ॿार लाइ बि थियणु खपनि ऐं असांखे रिज़ल्ट नज़र अचे। जेकर रिज़ल्ट न ईंदो त पोइ असां जेतिरो जे आख़िरी हद ताईं वेंदासीं
पोइ न चइजो त असां तव्हां फिलाना आहियो या फिलाना आहियो। पोइ असांखे जेको करिणो पवंदो बदिले में असां पाकिस्तान जे कानून जे अंदरि रही करे असांखे धरनो ॾियणो पए, टूल प्लाज़ा ते विहणो पए, कुझु बि करिणो पए। असांखे जल्द अज़ जल्द हीअ सम्झो वज़ीर आज़म जी छोकिरी आहे, हाणे इहो सम्झो वञे त हीअ वज़ीर आला जी छोकिरी आहे, हाणे इहो सम्झो वञे त हीअ MN MP जी छोकिरी आहे, उनजी नियाणी आहे। असांखे जल्दी जल्दी हिन जो रिज़ल्ट मिलणु खपे। हीअ क़ुर पढ़णु आयो हुते मुफ्ती अब्दुल बासित साहिब जे मकतब में ही सिर्फ़ु क़ुर पढ़ाए थो, इमाम आहे। हिन जो नतीजो जुलूरी जा अवाम, ॿुधो जुलूरी जा अवाम, हीअ जुलूरी जे अवाम जी गैरत जे मथां सवाल आहे त जुलूरी जे अवाम हिन इमाम साहब के बदिले में केतिरी इंसाफ़ में साथ थो ॾे, न ॾींदो त इंशाअल्लाह ताला दुनिया में बि रुसवाई मिलंदी। हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थी सघे थो। मासूमड़ी बचड़ी वीचारी वेई आहे पढ़णु। हाणे अव्हां जो फर्ज़ु आहे न, जेके प्रेस वारा आहियो, ॿिया आहियो, टिया आहियो, कुझु लिखो करियो बेठियो। हिते त बेवसी आहे, हले ई कोन थी माण्हुनि जी वीचारनि जे। केतिरियूं चोरियूं आहिनि, गुटका पिया हलनि, शराबूं पियूं हलनि, धाड़ा पिया लॻनि, को पुछण वारो कोन्हे, को ॻाल्हाइण वारो कोन्हे। ऑफिसर जेके ईमानदार आहिनि, जेके दयानतदार आहिनि, उन्हनि जी त पोस्टिंग मोड़ थी थिए, उनजी थिए कोन थी। उहे जेके पोस्टूं उहे था अचनि जेके कमदारी था कनि, तुंहिंजी मुंहिंजी उनजी जे हुकम ते। जसाफ जे शागिर्द मार्च जी रस्ता रोक, तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बदीन ऐं मटियारी में जस्कम अॻवान ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कया विया। जस्कम मर्कज़ जे सॾ ते मटियारी में जसाफ मर्कज़ तरफ़ां निकितल सिंध शागिर्द मार्च ते थियल पुलिस तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बदीन ऐं मटियारी ज़िलनि में पुलिस पारां कारकुननि ते केस दाख़िल कया विया हुआ, जंहिंजी पिणु मज़मत कई वई। जस्कम चेयरमैन असलम खैरपुरी जो चवणु हो त गोलाड़ची में जस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन इस्माइल नाज़ नोतकाणी, बदीन ज़िले सदर महफूज़ सिंधी, नायब सदर लाल बख्श चांडियो, नवीद समो, लीमो भील, पीरज़ादो चांडियो ऐं मटियारी जी पुलिस जस्कम कारकुन रज़ा सोलंगी, रियाज़ देशी, शर्जील मल्ला ऐं फ़हीम चांडियो ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। गोलाड़ची में जस्कम कारकुन मोहम्मद मूसा चांडियो, लीमो भील ऐं हारून लेगारी खे गिरफ़्तार पिणु कयो वियो, जिन खे ज़मानत बाद आज़ादु कयो वियो। जस्कम क़यादत वाज़िह करे थी त SSP मटियारी ऐं SSP बदीन रियासी इदारनि जी चापलूसी करणु बंदि कनि। ॿी सूरत में जस्कम तरफ़ां इदारनि जो घेराव कयो वेंदो, एहतिजाजी दाइरो पिणु वधायो वेंदो। सिंध शागिर्द मार्च ते थियल तशदुद, गिरफ़्तारियुनि ऐं ईंदड़ लाहे अमल ते जसाफ जे मर्कज़ी अॻवान प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त तव्हां दोस्तनि खे मालूम हूंदो त 7 नवंबर खां 9 नवंबर ताईं जसाफ तरफ़ां बिटशा खां सिंध यूनिवर्सिटी ताईं असां सिंध शागिर्द मार्च जो ऐलान कयो। जंहिं बाद समूरी सिंध जे शागिर्द तंज़ीमुनि, उस्तादनि, सियासी तंज़ीमुनि साथ हिनखे दावतूं ॾियणु शुरू कयो। हिन मार्च जो मक़सदु सिंध जे शागिर्दनि जे बुनियादी मसइलनि ते, सिंध जे शागिर्दनि जे हक़नि ऐं उन्हनि जो आवाज़ु बढ़ाइण लाइ सिंध जे हर मकतब जे फ़िक्र जे माण्हुनि खे गॾु करणु आहे। सिंध जा तालीमी इदारा इंतिहाई ख़राबु सूरत में आहिनि। सिंध जे यूनिवर्सिटियुनि मां रोज़ लाश अचनि था। हरासमेंट जे करे नियाणियुनि जी ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। तालीम जी निजकारी करे ऐं मुसलसिल फीसुनि में वाध करे सिंध जा ग़रीब, औरत ऐं आम माण्हू पंहिंजा ॿार पढ़ाए नथा सघनि। ऐं जेको पढ़ाए वञे त उते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ा इदारा आहिनि, जिते लेक्चरर लाइ 70 लख ऐं म्यूनिसिपल ऑफिसर ऐं ॿियनि लाइ किरोड़नि जा अघ लॻनि था। ऐं उन में ग़रीब शागिर्द पंहिंजी समूरी ज़िंदगी जी महिनत बेरोज़गार ऐं परेशान रहनि था। ज़िया दौर में लॻल शागिर्द यूनियन ते पाबंदी ऐं सिंध में फ़ौजी ऐं गॾियल PP सरकार जे गठ जोड़ करे तालीमी इदारनि जा VC पैसा भरे भर्ती कया वञनि था। उहे तालीमी इदारनि में सिंध जे शागिर्दनि जो आवाज़ु नथा बणजनि, पर उन्हनि ई फ़ौजी ऐं PP सरकार जो आवाज़ु बणजनि था ऐं सिंध जे शागिर्दनि खे तालीमी इदारनि में बेयारो मददगार करे उन्हनि खे तंग कनि था। इन करे असांजो इहो मुतालबो हुयो त हर हाल में शागिर्दनि जो आवाज़ु इंतिज़ामी मामलनि में शामिलु कयो वञे ऐं स्टूडेंट्स यूनियन खे बहाल कयो वञे। पर हिन मुल्क जे रियासती इदारनि ऐं सिंध में ज़िया लंजार ऐं ज़रदारी राज खे इहो हरगिज़ क़बूल न हुयो त सिंध जे शागिर्दनि जो आवाज़ को बुलंद थिए। इन करे शागिर्दनि जे पुरअमन मार्च, जंहिंमें सिर्फ़ु शागिर्दनि जा मुतालबा हुया, जिन में रुगो शागिर्दनि जो आवाज़ु ऐं उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि हुई, उन मार्च खे मुसलसिल हिरासां कयो वियो।
बिरशा खां मुसलसिल पुलिस ऐं हिसास इदारनि जा माण्हू असांजे मार्च खे हिरास सां कंदा रहिया ऐं हर विख ते रस्ता रोक कंदा रहिया। जंहिं होटल ते असां चांहि पीती उन होटल वारनि खे तंग कयो वियो। जिते असांजे राति रहण जो बंदोबस्तु हुयो उते उन्हनि माण्हुनि खे मुसलसिल हिरासां कयो वियो ऐं असांजी रहाइश ख़तमु कराई वई। न रुगो एतिरो, पर जॾहिं असां एमरजेंसी में पंहिंजे जस्कम जे सीनियर दोस्त ताजदर दर्स वटि रहण जो बंदोबस्तु कयो, उनजे घर ॿाहिरि समूरी राति ॻोठ खे पुलिस कड़ो चाढ़े बीठी ऐं उनखे मुसलसिल तंग कयो वियो। उन हद ताईं जो ॻोठ जे माण्हुनि खे बि ॿाहिरि निकिरण जी इजाज़त न पई ॾिनी वई। राति ऐं सुबुह विच में पुलिस, हसास इदारनि ऐं DIB वारा 5 दफ़ा मुलाक़ात लाइ आया ऐं मुसलसिल धमकियूं ॾींदा रहिया। जबरी तौर खंभे गुम कयल सर्वेच सरगाणीअ जी वञी मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो त जेकॾहिं माण्हुनि खे गुमी करिणो आहे त हीअ थाणा ऐं अदालतूं कंहिंजे लाइ ठाहियूं वियूं आहिनि। हिननि खे ॾोही सिर्फ़ु सिंधी नज़र अचनि था। असां ॾोही न आहियूं। असां फ़क़्ति पंहिंजे हक़नि ऐं वतन जी आज़ादी लाइ विढ़ूं था ऐं विढ़ंदा रहंदासीं। मूंखे अॼु बि फ़ख़ुरु आहे त मुंहिंजो घरवारो सर्वेच टार्चर सेल में आहे ऐं हूअ फौलाद थी निकिरंदो। मूंखे को बि पछताव न आहे, न ई मुंहिंजे मुड़ुस खे को पछताव हूंदो त हूअ सिंध जे इश्क में टार्चर सेल भोॻे रहियो आहे। जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर अहमद जमाली, मरकज़ी जिम्मेस्ट काउंसिल जे मेंबर अज़ीज़ अहमद ॾाहिरी साबो राहू वारे इलाइक़े में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे कारकुननि सां गॾिजाणियूं कयूं, जॾहिं त उन मौक़े ते इलाइक़े वासियुनि पारां जीअं सिंध तहरीक में शमूलियत जो ऐलान पिणु कयो वियो। जीअं सिंध तहरीक ज़िले नवाबशाह जी 3 रुकनी ऑर्गेनाइज़िंग कमेटी पिणु जोड़ी वई, जंहिंमें चीफ ऑर्गेनाइज़र नाज़िम संजराणी, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र इमदाद अली सोलंकी ऐं ऑर्गेनाइज़र अशरफ अली हाजाणे खे मुक़ररु कयो वियो। जीअं सिंध तहरीक ज़िले नवाबशाह जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी खे 3 महीननि लाइ मुक़ररु कयो वियो। 3 महीननि खां पोइ ज़िले नवाबशाह जी इलेक्शन कराई वेंदी। सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम पारां सेक्रेटरी रमज़ान बुर्रो जी मेज़बानी हेठि नेशनल फिनांस कमीशन NFC में सिंध जो जाइज़ हिसो ऐं हिसाब जो सवाल जे सरे हेठि वेहक थी गुज़री, जंहिंमें सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर से ज़ैन शाह, नामियारे मुआशी माहिर कैसर बंगाली, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद उमर, सिंध जे क़ौमी दानिश्वर प्रोफेसर मुश्ताक मीराणी, नामियारे कानूनदान शुआब ओस्ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। सदारती ख़िताब कंदे सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह चयो त मुल्क में शामिल सूबनि जे वसीलनि, ज़मीननि, पाणी ऐं नाणे जी फुरलूट जो सिलसिलो ख़तम ई नथो थिए। 27 आईनी तरमीम जे ज़रिए NFC तहत नाणे जी विरछ जोगे पोल मां सूबनि जो हिसो घटाइण समेत सिविलियन बालादस्ती खसी पई वञे। नवां उहिदा ठाहे आईनी इदारनि खे कमज़ोर कयो पियो वञे। ब्यूरोक्रेटिक ऐं बंदूक जे ज़ोर ते फ़ैसिला कया पिया वञनि। इहो बेठकती राज जो तसलसल आहे। सिंध जूं क़ौमपरस्त धुरियूं ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस ऐं तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान 27वीं तरमीम खे सख़्ती सां रद्द करे छॾियो आहे। असां अवाम जी अदालत में वेंदासीं। अवामी तहरीक वसीले समूरनि सिंध दुश्मन मनसूबनि खे रद्द कराईंदासीं। हुन वधीक चयो त 27वीं आईनी तरमीम सां ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेटी इख़्तियार ॾेई उन्हनि खे मुख़ालिफ़ राय खे कुचलण लाइ इस्तेमालु कयो वेंदो। आईनी इदारनि में जाइज़ हिसो ऐं मालिकी अॼु जो वॾो सुवालु आहे। धरती धड़ियुनि खे हाणे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त पाकिस्तान जंहिं सोच तहत वजूद में आयो उन सोच तहत हलंदो या विंस्टन चर्चिल ऐं डोनाल्ड ट्रंप जी सोच तहत हलाईंदा। बदीन में अवामी जमहूरी पार्टी पारां मंशात ख़िलाफ़ सेमिनार मुनक़िद कयो वियो। अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी सदर नूर नबी राहू जे ख़िताब कंदे चयो त सिंध में मंशात खे हिकु साज़िश तहत पखेड़ियो पियो वञे। फोरू ॾोहारी माण्हुनि खां सवाइ हाणे नौजवाननि में मंशा जो वाहिपो वधी रहियो आहे। नशो रुॻो आइस चर्स शराब न रहियो आहे, पर हाणे नशियावर दवाऊं बि समाज ते ख़राबु असर छॾे रहियूं आहिनि। अफ़गान जंग जे करे हिते माण्हू आया जेके मंशात खणी आया। उन सां सिंध में मंशा जो वाहिपो तेज़ी सां वधियो आहे। हुक्मरान बि इंतिज़ामी तौर ते मंशात खे छूट ॾेई छॾी आहे, जंहिंजे करे नौजवाननि में मंशा जो ज़हर तेज़ी सां वधी रहियो आहे।
प्रोफेसर तुफ़ैल अहमद चांडी जो चवणु हो त हुक्मरान नौजवाननि खे मनशात खां बचाइण लाइ संजीदा न आहिनि, जंहिंजे करे मुल्क में मनशात वखर वांगुरु विकामी रही आहे। मनशात बाबति कयल सर्वे में मालूम थियो आहे त इस्लामाबाद जी यूनिवर्सिटी में 53% नौजवान मनशात वापराए रहिया आहिनि, जॾहिं त लाहौर जे तालीमी इदारनि में 57%, मुल्क जे कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में 10% ॿार मनशात इस्तेमालु कनि था। सियासी पार्टियुनि खे घुरिजे त हू आवाम जे मसइलनि सां गॾु मनशात जे मसइले खे खणनि त जीअं अमली तौरु मनशात जे कारोबार खे रोके नौजवान नस्ल खे मनशात जे ज़हर खां बचाए सघिजे। लाड़काणे ज़िले जे ॿिए नंबर वॾे ऐं तारीख़ी शहर बाडह खे तालुके जो दर्जो ऐं बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ बाडह तालका मूवमेंट पारां डिप्टी कन्वीनर ज़ेब अली सारियो जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां वास्तो रखंदड़ शख़्सियतनि अली अनवर अस्करी, असगर नूनारी, कामरेड मोहम्मद अली खुश्क, मोहम्मद आलम बिरोही, मौला बशीफिल पोटो, अब्दुल सत्तार मंगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाण चयो त पीपल्स पार्टी जा हुक्मरान गुज़िरियल केतिरनि सालनि खां मुसलसल कूड़ा वाइदा करे वोट वठी इक़्तिदार जा मज़ा माणींदा रहिया आहिनि, पर बाडह वासियुनि सां कयल वाइदनि खे हुननि नाहे पाढ़ियो। नतीजे में बाडह हिन जदीद दौर में बि हिक ॿिए मुहिन जे दड़े जा आसार पेश करे रहियो आहे। हैदराबाद में लोअर स्टाफ पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी गुलाब रिंद, असद मलकाणी, सैद मौज़म अली शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त 2021 में जारी थियल तालीम खाते हैदराबाद जे लोअर स्टाफ जे ख़ाली पोस्टनि जो अख़बारनि में इश्तिहार कयो वियो, जंहिं मूजिबि नौकिरियुनि लाइ दरख़्वास्तूं जमा करायूं। 2022 में इंटरव्यू वरिता विया ऐं 2023 में ऑफर आर्डर जारी कया विया। फरीदाबाद जे काछे वारे इलाइक़े में ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। बरसातूं न पवण जे करे ज़रई आबादी लाइ पाणी जी शदीद खोट काछे जे लखें एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन खे बंजर बणाए छॾियो आहे। कणक जे फसल खे बि पोखण लाइ अञा ताईं के उपाउ न आहिनि वरिता विया। हमल ॾंढ खां ईंदड़ पाणी बासर सरदारनि बंदि करे छॾियो आहे। हिन साल हमल ॻोठ खां वेंदे मियां वाल तहरीक जे सिपह सालार मियां नसीर मोहम्मद कलहोड़े जे मक़बरे ताईं लखें एकड़ ज़मीन गैर आबाद आहे, जॾहिं त कणक जो फ़ैसल न थियण करे लखें ख़ानदान मुतासिर थियण जो ख़दशो आहे। सिंध जे नामियारे ॾाहे अदीब दानिश्वर ऐं उस्ताद मोहम्मद इब्राहिम जोए जी वरसी मल्हाई वई। सिंध यूनिवर्सिटी में संदसि मज़ार ते अदीबनि ऐं संदसि ख़ानदान जे माण्हुनि पारां हाज़िरी भरी वई, जॾहिं त सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी पारां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जी सार जे सिरे हेठि प्रोग्राम रथियो वियो। हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जे सहकार सां MH पावर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडी जामशोरे में रथियल वरसी तक़रीब दौरान मोहम्मद इब्राहिम जोई जी तस्वीर आॾो ॾिया ॿारे खेसि भेटा पेश कई वई, जॾहिं त वरसी तक़रीब जी शुरूआति शाह लतीफ़ जी वाई सां कई वई, जेका राहत सिकंदर बुर्दी पेश कई। तक़रीब खे नामियारे अदीब डॉक्टर आज़ाद काज़ी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद इब्राहिम जोयो निज पिज सिंध परस्त हो। पाण साईं GM सैद खे पंहिंजो मोहसिन ऐं उस्ताद मञींदो हो। वन यूनिट जहिड़े मार्शलाई दौर में बि सिंध लाइ तारीख़ी कमु कयाई, जेको रिकॉर्ड ते मौजूदु आहे। पाण शेख अयाज़, ग़ुलाम मोहम्मद गिरामी सूदो केतिरनि ई सिंध दोस्त अदीबनि खे अॻिते आणण में किरदारु अदा कयो। पाण जंहिं बि मनसब ते रहियो उन सां मल्हायाई। मोहम्मद इब्राहिम जोयो सिंधी ॿोली लाइ दर्स ऐं तदरीस जे हवाले सां जेको कमु कयो आहे उहो विसारण जोॻो न आहे। एडवोकेट फ़हीम नूनारी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद इब्राहिम जोयो पंहिंजे दौर जो वॾो फ़लासाफ़र हो। पाण न रुॻो सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कयाई, पर हुन सिंधी अदबी बोर्ड, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे जोड़ण में अहम किरदारु अदा कयो। मोहम्मद इब्राहिम जोयो पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंध ऐं सिंधी ॿोली जी तरक़ी लाइ जेको कमु कयो आहे सो यादगारु आहे। उन मौक़े ते सतार सरोही ख़िताब कंदे चयो त साईं GM सैद, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं रसूल बश पलीजू जहिड़ा माण्हू सिंधी क़ौम, सिंधी ॿोली ऐं सिंध जे रिवाजनि जा मोहसिन आहिनि।
असां संदन वतन दोस्ती ते फ़ख्रु था करियूं। मोहम्मद इब्राहिम जो 104 वरनि जी ॼमार में बि सिंधी अदब ऐं अदब लाइ कमु कंदो रहियो। संदसि लियाकत चाहत ऐं कलमी पोरे मां असांजे नौजवाननि खे सिखणु घुरिजे, संदसि किताबनि खे पढ़णु घुरिजे। उन मौक़े ते नावल नवीस मोहम्मद यूसुफ जोए ॻाल्हाईंदे चयो त असां ते फ़र्ज़ु आहे त असीं न सिर्फ़ु मोहम्मद इब्राहिम जोयो पर पंहिंजे समूरनि मोहसिननि हीरोज़ खे यादि करे खेनि भेटा पेश कयूं। सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी जामशोर जी रिवायत रही आहे त सिंध जे अदीबनि दानिश्वरनि तोड़े हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे यादि कयो आहे। डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी ख़िताब कंदे चयो त मोहम्मद इब्राहिम जोयो सिंध सिंधी ॿोली ऐं अदब लाइ इंतिहा दर्जे ताईं वञण वारो माण्हू हो, जंहिंजी खेसि ज़ाती तौर ते नुक़सान खे पिणु बर्दाश्त करिणो पियो। सिंध तारीख़ इल्मु अदब ऐं ॿोली सूधू ॿियनि केतिरनि मसइलनि जे मुझारे सबबि साणस ख़त ऐं किताबत थींदी हुई। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।